हम टॉपिक ते डिस्कशन कंदासीं त अफ़गानिस्तान सां जीअं तव्हांखे ख़बर आहे त सरहदी वापार बंदि आहे ऐं उनजे नतीजे में टमाटनि जी क़ीमत ते वॾो असर ऐं फ़र्क़ु पइजी वियो आहे, ख़ासि करे उनजी सप्लाई ते ऐं उनजी क़ीमतुनि ते अघनि ते तमामु घणो इफेक्ट पियो आहे। सो बसर हुजे, टमाटो हुजे, उन खां अलावा अंगूर, ख़ुश्क मेवो, कोयलो ऐं ॿियनि शयुनि जी दरामद बि वॾे पैमाने ताईं मुतासिर थी आहे। इमदाद साहब छा चवंदा, हिकिड़ी सप्लाई चेन पंहिंजो हुजे पई ऐं पोइ उहा मुतासिर थी अहिड़ी रीति ऐं ज़ाहिर आहे पोइ अघ बि वधी वञनि था, छा कमेंट कंदा इहा जेकी डिस्टर्बेंस हिन वक़्तु पैदा थी रही आहे? जॾहिं बि सरहदुनि सां जेके मुल्क हूंदा आहिनि उन्हनि जा जॾहिं झेड़ा थींदा आहिनि त उहे ॿई मुल्क बहरान जो शिकार थी वेंदा आहिनि। उनजे करे चयो वेंदो आहे त भई तव्हां पंहिंजो दोस्त ऐं दुश्मन मटाए सघो था पर पाड़ेसिरी नथा मटाए सघो। उनजे करे पाड़ेसिरी सां तव्हांजो तालुक जेको आहे बहितर हुजणु घुरिजे। उहो कहिड़ी बि कंहिं बि वक़्तु जेको आहे पंहिंजी भित तव्हांजे पासे किराए छॾे, तव्हां छा कंदो हुनजो? नुक़सान थी वेंदो न तव्हांजो। सो उन लाइ पाड़ेसिरियुनि सां बहितर तालुकात रखणु घुरिजनि। ही जेको अफ़गान हुकूमत आहे या तालिबान पूरी हुकूमत जेका आहे या असांजूं जेके पंहिंजूं पॉलिसियूं रहियूं आहिनि, हिकिड़ियूं अजीबो ग़रीब क़िस्म जूं पॉलिसियूं जेके रियासत खां वधीक जज़्बातियत ते ॿधल हुयूं, इहे उन्हनि पॉलिसियुनि जो समार आहे। ज़ाहिर आहे किथे न किथे त अची हिन मामले खे हल थियणो हुयो, तय थियणो हुयो त बाबा ही ॿ अलॻि अलॻि मुल्क आहिनि, ही पंहिंजो सरहद आहे, इन सरहद जो एतिराम करिणो आहे, इन सरहद खे लताड़णो न आहे। पर ज़ाहिर आहे के ज़माने में भई गॾिजी लताड़ींदा हुआ, हाणे असां चऊं था सरहद आहे, हू चवनि था न बाबा सरहद न आहे, अफ़गानिस्तान ताईं आहे। सो हाणे ज़ाहिर उनजो हिकिड़ो पंहिंजो रिएक्शन त अचिणो जेको पाकिस्तान जी स्टेट ॾिनो आहे, पर ई ज़ाहिर घणे वक़्तु लाइ न हलंदो। कंहिं बि पाड़ेसिरी मुल्क सां घणे अरसे ताईं नथो जेको आहे बिगाड़े हली सघिजे। सो